नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेभनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत आहे। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। अहमदाबाद में संत कंवरराम जी धामधूम सां मल्हाई वई वरसी। उल्हासनगर में साउंड बिना अमृत वेले जो थियो कीर्तन। अहमदाबाद जे साईं बाबा मंदिर में निकिती पालकी यात्रा। द्वारका ऐं बेट जे विच में ब्रिज जो मोदीअ कयो ख़ातमुहूर्त। अहमदाबाद जे सरदार नगर में संत कंवरराम जी वरसी घणेई धामधूम सां मल्हाई वई हुई। अहमदाबाद में आयल संत कंवरराम मंदिर में साईं कंवरराम जी वरसीअ जे मौके ते केतिराई धार्मिक प्रोग्राम रखियल हुआ। हिन मौके ते अमरावतीअ जे कंवर धाम जा महंत ऐं संत कंवरराम जा परपोटा साईं श्यामलाल ख़ासि हाज़िर रहिया हुआ, जंहिंजे सत्संग जो भी लाभ सारीअ संगत वरितो हुओ।
परम पिता परमेश्वर वो कंहिंमें भेदभाव न रखंदो, उनकी वर्खा उनजो आशीर्वाद जीव जगती ते भी वही पए थी जीअं पाण ते पए थी। बस पाण खे पंहिंजो घड़ो सिधो रखणो आहे। जीअं मां विनती कई कि घुमण न हुजे, विच में ही पुछी वरितई साईं खां, साईं ईश्वर के छा मंजूर कोन्हे। साईं पंहिंजी भक्ति करे पिया, भक्ति करण लगा। थोड़ी देर भजन पूरो थियो तो साईं पुछो, भाई सवाल कंहिं कयो? मां कयो उथी पियो साईं, पर चइजो साईं खे मंजूर कोन्हे। इहा जेकी मां आहे इहा पाण मिटाए करे सभु करण वारो उहो आहे। अॼु कोई धनवान आहे तो धन जे करे आहे, तो पंहिंजे गुणनि जे करे कोन्हे। तो फ़क़ीर आहे तो उनखे बि कुदरत ठातो आहे। सभु हिकु जहिड़ा हुजूं त दुनिया बि न हली सघंदी। काथे हलूं था पंहिंजे पेरनि जे अंदरि टीटी अचे थी मरे थी, काथे हलूं था त पंहिंजी नज़र पए थी टीटी जे मथां, पाण पेर अॻिते करे वठूं था। हलाइण वारो बचाइण वारो सॼो सृष्टि जो दाता आहे। अॼुकल्ह थोरो माण्हू वरी नोटबंदी वरी GST जे करे परेशानी चङनि ॼणनि जा बिजनेस कंहिंजा घटि मथे कीअं हलनि था। ईश्वर सां इहा ई प्रार्थना आहे सभिनि खे एतिरो ॾे, कंहिंखे मुंझाए न। इहे उन्हनि जा पाण ॿार ऐं संतनि जा पूरी क़ौम जे लाइ कुर्बानी ॾेई आहे, कोई हिकु परिवार जे लाइ न ॾेई आहे। सभु उन अमर शहीद जा ॿार ऐं चवंदे अचो, प्रार्थना उन सां इहा ई आहे कि सभिनि खे ढकेनि बसि। अमदावाद में सरदारनगर जे साईं बाबा मंदिर जी पालकीअ में मंत्री निर्मला बेन हाज़िरी ॾिनी हुई। असांजे नगर जा काउंसलर, असांजा भाउ, प्रेस वारा, पुलिस खातो, लेजो वारा, ओम साईं राम, ओम साईं राम। आयो लाल सभई चओ ओम साईं राम। सतगुरु श्री साईं बाबा जी 99 पुण्यतिथि ते पालकी शोभा यात्रा में मंच ते उपस्थित असांजा परम पूजनीय श्री जग्यासी जी, श्री सुभाष शर्मा जी, आज जा अतिथि विशेष श्री घनश्याम आसनानी जी, मुझे सामू हेठल समाज जा आगेवान काउंसलर नेता श्री विपिन भाई, जुदा जुदा संस्थान जा आगेवान, साईं बाबा जा भक्तगण और भेनर, अज जेका ई पालकी जी आयोजन कयो वियो शोभा यात्रा जो, उन लाइ आयोजकनि खे ख़ास करे सुरेश भाई के खूब खूब वाधाई थी ॾियां। ऐं अॼु जेको उन्हनि मुंहिंजो हिते मान सम्मान कयो, उन लाइ उन्हनि जी पूरी टीम खे खूब खूब इन्हनि जो आभार थी मञां। अॼु दशहरे जो ॾींहुं आहे। असत्य ते सत्य जो हुजे, अधर्म ते धर्म जो हुजे। ऐं कल्ह ताईं असांजी जेका दुनिया जी लॉन्गेस्ट डांस फेस्टिवल नवरात्रि, उनजी पूर्णाइती कल्ह पूरी थी हुआ नवरात्रि। उन्हनि जूं बि तव्हां सभिनी खे वाधायूं। अॼु दशहरे जी बि वाधायूं ऐं ईंदड़ ॾियारीअ जूं ऐं नए साल जूं तव्हां सभिनी खे घणी घणी वाधायूं थी ॾियां। जॾहिं भी काई पुण्यतिथि या कुछ भी तिथि हूंदी आहे तो उन सेलिब्रेशन जो मतलब ही ईअं हूंदो आहे कि उन्हनि जो ॿुधायल रस्तो जेको हुजे उनखे असां अपनायूं। त साईं बाबा जो जेको ॿुधायल रस्तो सेवा आहे, भॻवान में श्रद्धा रखणु खपे, कंहिं भी कम लाइ सबुरु रखणु खपे। त
उन्हनि जो ॿुधायल जेको मार्गदर्शन कि कॾहिं बि धर्म हिंदू मुस्लिम के सांप्रदायिकता में न पवणु खपे ऐं सभु माण्हू हिकु जहिड़ा आहिनि, भॻवान जे अॻियां सभु सम्मान आहिनि, इंसानियत मानवता जा जेके उन्हनि पाठ पढ़ाया ग़रीबनि जी सेवा करण लाइ, असां उन्हनि सभिनी खे यादि करे उन्हनि जो जेको ॿुधायल रस्तो आहे उन ते असां पाण बि अॻियां हलूं ऐं ॿियनि खे बि उन जे बारे में प्रेरित कयूं। अॼु जे मौक़े ते मां असांजा प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी खे इन करे यादि कंदसि कि उन्हनि जेको 1942 में भारत छोड़ो आंदोलन थियो उनखे यादि करे हाणे जेको प्लेज यानी कि न्यू इंडिया लाइ कि असांखे छा संकल्प से सिद्धि तक उन अंतर्गत जीअं गंदगी छोड़ो भारत छोड़ो, यानी कि असां जेका पंहिंजे शहर खे पंहिंजे गली खे गंदगी था कयूं त उन गंदगी खे न कयूं। गरीबी भारत छोड़ो, यानी कि जेतिरी बि गरीबी आहे उनखे हटाइण लाइ असां प्रयत्नशील रहूं ऐं उन लाइ सरकार खे बि मदद कयूं ऐं सरकार जूं जेके योजनाऊं आहिनि गरीब लक्षी उन्हनि ताईं पहुचायूं। ईअं ई सांप्रदायिकता भारत छोड़ो, यानी कि असांखे धर्म ऐं जातिवाद में न पवणु खपे ऐं पंहिंजो मानवता सां अॻियां कमु करणु खपे। ईअं ई भ्रष्टाचार भारत छोड़ो, यानी कि असां ख़ुदि भ्रष्टाचार में लिप्त न थियूं, न कंहिंखे भ्रष्टाचार करण ॾियूं, न ॾींदासीं न केरु वठंदो असां त असां अगरि मक़म थींदासीं त इन्हनि ॻाल्हियुनि में असां पाण सुधारो करे सघूं था। असांखे हींअर कोई आज़ादी जी लड़ाई न लड़णी आहे, हाणे सिर्फ़ु असांखे पंहिंजे देश खे अॻियां वधाइणो आहे, उन जो विकास करणो आहे। त जेको 2022 जो जेको संकल्प आहे कि सभिनी जे घर में सभिनी खे पंहिंजो घर हुजे, ग़रीबनि खे पंहिंजो घर हुजे, हाउसिंग फॉर ऑल, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जेके बि BPL परिवार आहिनि या ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो घर मिलणु खपे। इहो संकल्प कयो वियो आहे। हिन जे अंतर्गत लखे मकान ठही रहिया आहिनि ऐं ग़रीब माण्हुनि खे जुदा जुदा स्कीम्स जे अंतर्गत ॾिना था वञनि। ईअं सभिनी गांवनि में रस्तो बि हुअणु खपे, चङा त यातायात लाइ रस्ते जी घणी ज़रूरत आहे, पानी तमाम घनी जरूरत है, इन करे पानी की व्यवस्था। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अज बेट द्वारका जे विच में ब्रिज जो खातमुहूर्त कयो हुओ। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय भारत सरकार के द्वारा निर्मित 2 लेन गड़ू पोरबंदर एवं 118 किलोमीटर लंबा 4 लेन पोरबंदर द्वारका राष्ट्रीय राजमार्ग 51 का शिलान्यास माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी के कर कमलों से होने जा रहा है। गड़ू पोरबंदर राजमार्ग जूनागढ़ जिले के गड़ू से प्रारंभ होकर चोरवाड़, मांगरोल, माधवपुर से गुजरते हुए पोरबंदर तक जाता है। पोरबंदर द्वारका राजमार्ग पोरबंदर से प्रारंभ होकर विसावाड़ा, भोगत, कुरंगा, वरडिया होते हुए द्वारिका तक जाता है। गड़ू पोरबंदर राजमार्ग की निर्माण लागत 370 करोड़ रुपए है, जिसे कलथिया इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड अहमदाबाद द्वारा 2 साल में पूरा किया जाना है एवं पोरबंदर द्वारका राजमार्ग की निर्माण लागत 1600 करोड़ रुपए है, जिसे GR इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड उदयपुर द्वारा 3 साल में पूरा किया जाना है। घनी आबादी को ध्यान में रखकर गड़ू पोरबंदर सेक्शन में चोरवाड़ और कुकसवाड़ा बाईपास एवं पोरबंदर द्वारका सेक्शन में पोरबंदर एवं विसावाड़ा बाईपास प्रस्तावित है। इन दोनों प्रोजेक्ट में 15 मेजर ब्रिज, 32 माइनर ब्रिज, 10 BOP एवं 9 बस बेस का निर्माण प्रस्तावित है।
इन दोनों प्रोजेक्ट के पूरा होने से गुजरात के दो महत्वपूर्ण धार्मिक स्थल सोमनाथ एवं द्वारका अच्छे यातायात की सुविधा से जुड़ जाएंगे, जिससे पर्यटकों की संख्या में बढ़ोतरी होगी और इस क्षेत्र की अर्थव्यवस्था एवं रोजगार की संभावनाओं को मजबूती मिलेगी। आभार। वंदे मातरम। धन्यवाद। सबका साथ सबका विकास, इस विचार को सार्थक करने वाले आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी देश की गति, प्रगति और उन्नति के सूत्रधार हैं। गुजरातचे 2 ॾींहंनि जे प्रवास ते आयल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ अॼु द्वारका अची करे द्वारकाधीश जा दर्शन करण खां पोइ द्वारका ऐं बेट जे विच में ठहंदड़ दरियाई ब्रिज जो ख़ातमुहूर्त कयो हुओ। हुन खां सवाइ मोदीअ चोटीला जे पासे में राजकोट एयरपोर्ट जो भी ख़ातमुहूर्त करे हिक सभा में भी प्रवचन कयो हुओ। पूर्व मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्र में मंत्रिपरिषद के मेरे साथी श्री मनसुख भाई मांडविया, राज्य सरकार के मंत्री श्री चिमन भाई सापरिया, जयेश रादड़िया, जसाभाई बराड़, यहां की सांसद पूनम बहन, जूनागढ़ के सांसद राजेश भाई, राज्यसभा में हमारे साथी चुनीभाई गोयल और हमारे यहां के विधायक शिव 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 प्रभुभा और विशाल संख्या में पधारे हुए मेरे प्यारे भाइयों और बहनों, કેમ કેવું લાગે છે? आज मैंने द्वारका का मूड ही कुछ और देखा। चारों तरफ उत्साह, उमंग, जैसे एक नई चेतना द्वारका में मैं अनुभव कर रहा हूं। मैं द्वारका वासियों का हृदय से अभिनंदन करता हूं, उनका धन्यवाद करता हूं। आज द्वारिका नगरी में जिस काम का आरंभ हो रहा है वो सिर्फ बेट द्वारका में पहुंचने के लिए एक सिर्फ ब्रिज नहीं है, सिर्फ एक ईंट पत्थर लोहे से बनने वाली एक स्ट्रक्चरल व्यवस्था है, ऐसा नहीं है। ये ब्रिज बेट द्वारिका की सांस्कृतिक विरासत के साथ उस हजारों साल पुराने नाते को जोड़ने की कड़ी के रूप में आज उसका कार्य हो रहा है। जब भी मैं बेट आया करता था और वहां के बीच को देखता था, निर्मल जल देखता था, टूरिज्म की अपार संभावनाएं देखता था, लेकिन भारत सरकार की तरफ से आप तो जानते हैं भूतकाल में भारत सरकार का गुजरात के प्रति प्यार कैसा था। कितनी कठिनाइयों से हम समय बिताते थे, मुझे बराबर याद है।
इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेभनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सूमर ॾींहुं। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।